अदीब, तुझी ज़ाल किथे? तुंहिंजी ज़ाल? पर तुंहिंजी त न शादी ई न आई थी। पर मुंहिंजी ज़ाल आहे। हुअ कूड़ी हुई, हुअ तुंहिंजी ज़ाल न, हुअ असांजे घर जी नौकरियाणी आहे ऐं हुअ हली वई। नौकरियाणी हुई? छॾ तूं इन्हनि ॻाल्हियुनि खे, तूं ही प्लेट फिनिश करे वठ। पर हू नौकरियाणी ज़ाल किथे आहे? मूंखे नौकरियाणी ज़ाल खपे। मूंखे खाधो न खपे, मूंखे नौकरियाणी ज़ाल खपे। नादिर, ज़िद न कर। ज़िद नथो करियां त पोइ मानी खा। ज़ाल खाराए। कंहिंजी ज़ाल? मुंहिंजी नौकरियाणी ज़ाल। उहा न आहे, उहा सदोरी असांजे घर जी नौकरियाणी हुई। मां जो वेठी आहियां तुंहिंजी भेण, मां थी तोखे मानी खारायां। मूंखे हू मानी खाराए जेका अॻु खाराईंदी हुई। नौकरियाणी ज़ाल भली आहे। ॾिस नादिर, ज़िद न कर। मूंखे कावड़ अची वई त पोइ मां बि तोखे छॾे हली वेंदसि। न न, मूंखे अकेलो न छॾ, मूंखे ख़ौफ़ थींदो आहे। त पोइ मानी खा। खाराए। मानी खा मुंहिंजा भाउ। गौर खान, छो परेशान आहे? तोसां को मसलो आहे छा? ख़ैर त आहे न? हाँ बाबा साईं, ख़ैर आहे। सोचां थो त अवांजा दुश्मन केतिरा वधी विया आहिनि। गौर, तो कॾहिं फ़क़ीर खे पिन ते ॾिठो आहे? हू जॾहिं ॻोठ जे घिटिन में पिनंदो आहे त सॼे ॻोठ जा कुता हुन जे कॾ भौंकंदा आहिनि ऐं फ़क़ीर उन्हनि खे कंधु हराए ॾिसंदो बि नाहे ऐं लठ फेराईंदो हलंदो वेंदो आहे। तूं इहो यादि रख, कॾहिं बि कुतनि शींहं जो शिकार नाहे कयो। बराबरि सचो आहीं रेस। कुता भौंकंदा रहंदा ऐं फ़क़ीर पिनंदा ई रहंदा। पौधे उहे चवंदा आहिनि त मीरनि खे बि पंहिंजे घरां लॻी हुई। हाशिम बिला शक तव्हांजो कुझु बि न बिगाड़े, पर इहो परू ऐं सुल्तान तव्हांखे नुक़सानु ॾेई सघनि था। इन्हनि में एतिरी जुरत ई नाहे जो इहे कंधु खणी मुंहिंजे साम्हूं ॻाल्हाए सघनि। इहे छा मूंसां विढ़ंदा? रेस सालार खां दुनिया खे अलाए छा थी वियो आहे। कखु पन खां पियो थो डिॼे, तगे जे पुट खे अलाए छा थी वियो आहे। वरियम, ॻाल्हि दिलेरी जी कोन्हे का। रेलगाड़ी जे साम्हूं बीहण वारो हमराह दिलेर न, पर बेवकूफ़ लेखबो। हिन महिल सुल्तान छितो लॻो पियो आहे, हू कुझु बि करे सघे थो। घर जेकॾहिं इहे मुंहिंजे साम्हूं ॻाल्हाए विया न त मां सम्झंदुमि इहे मूंसां विढ़ी विया। तूं हुननि जो उल्को ई न कर। वरियाम, सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।